काफ़ कर इबादत पिछो तासीं तेरी उमरां 4 दिहाड़े हू थी सौदागर कर ले सौदा जान जान न हट न ताड़ी हू मत जानी दिल ज़ौक़ मनी मौत मरेंदे धाड़े हू चोरां साधां रुलपुर भरिया बाहू रब सलामती चाढ़े हू। तर्जुमो, ऐ दरवेश अल्लाह ताला जी इबादत कर वरना मरण वक़्तु पेशेमान थींदे। तुंहिंजी हयाती त सिर्फ़ु 4 ॾींहं आहे। ऐ दरवेश तुंहिंजे लाइ हिन दुनिया जो दुकान जेसि ताईं बंदि न थिए तेसि ताईं तूं इरफ़ान व मारिफत जो सौदागर थी वापारु करे वठि। ख़ुदा करे त तुंहिंजे दिलि जे ज़ौक़ खे महबूब मञे ऐं राज़ी थी पवे, छो त ज़िंदगी ते को बि भरवसो न आहे। मौत त धाड़ा हणंदो रहे थो। ऐं बाहू चोरनि वजूद जी ॿेड़ीअ जे अंदरि नफ़्स व शैतान ऐं साधन इश्क व ईमान वारनि गॾिजी ज़िंदगी जो पूर भरियो आहे। अल्लाह ताला ई पंहिंजे फज़ल सां हिन ॿेड़ी खे सलामतीअ सां पार लॻाए। आमीन।